नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सिगा जे तावन सां अंदड़ स्कूल रोशन तारा हाई स्कूल खिपरो में सालियाना इम्तिहान KG खां वठी 8वीं क्लास ताईं जारी है, जंहिंमें ॿारनि खे बहितर माहौल मिलियो। इन मौक़े ते उस्तादनि जो चवणो त हर साल जीअं हिन साल ॿार इम्तिहान में पहिरीं खां वधीक कारकिर्दगी ॾिसण में अची रही है, इहा उस्तादनि जी महिनत आहे जंहिं ॾींहुं राति करे इन शागिर्दनि खे दिलि सां पढ़ायो आहे। जॾहिं त सालियाना इम्तिहान में रोशन तारा हाई स्कूल जे हेडमास्टर भोजराज चयो त स्कूल में इम्तिहान जे हवाले सां बहितर निज़ाम रखियो वियो, जॾहिं त जदीद कैमरनि जे ज़रिए मॉनिटरिंग जारी है। जॾहिं त रोशन तारा हाई स्कूल खिपरो जे सालियाना इम्तिहान जेको 15 अप्रैल खां शुरू थियो आहे, जेको 20 अप्रैल ते ख़त्म थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब